अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे तो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जे त मां अॼु अव्हां लाइ बुखारी ऐं मुस्लिम जी हिकु हदीस खणी हाज़िर थियो आहियां, सो तव्हां बि इन ते अमल कजो ऐं दोस्तनि में बि इनखे ज़रूरु शेयर कजो। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहो शख़्स असां मां न आहे जेको मुंहुं मथो पिटे, कपिड़ा फाड़े ऐं जाहिलनि वांगुरु घल घोड़ा करे। बुखारी मुस्लिम जी हदीस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बि शख़्स मुसीबत जे वक़्तु पंहिंजा रुख़सार पिटे ऐं पंहिंजा लटा फाड़े ऐं जाहिलनि वारा अल्फाज़ ॻाल्हाए, सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो असां मां न आहे। सो दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त केॾी बि तकलीफ़ अचे त माण्हू सब्र करे ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला ते भरोसो रखे ऐं जाहिलनि वांगुरु अल्फाज़ न ॻाल्हाए ऐं न पंहिंजा लटा फाड़े ऐं न पाण खे धक हणे। ऐं दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त शिरक ऐं बिदत खां पाण खे बचायो ऐं इनशा अल्लाह क़ुर ऐं हदीस ते हलो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।